मीरपुर बटोरो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। लाल बख्श खाड़क जी रिपोर्ट मुताबिक़ एक मासूम गरीब न्याणीअ जी ज़िंदगी वरी भी एक हवेली खाई वई। जोक शरीफ में एक ॾींहुं अॻु फौत थियल नौजवान न्याणी नैना उर्फ नैनी सूफीअ खे मुबैना तौर सख़्त तशद्दुद बैदि घुटा ॾेई मारण जो इंकशाफ। न्याणीअ जे वालिद सूफ़ी ग़ुलाम शबीर मीडिया आॾो दाहूं कंदे ॿुधायो त संदसि नौजवान 20 साला न्याणी नैना उर्फ नैनीअ खे संदसि मुड़ुस सूफ़ी गेवर ऐं संदसि माउ सख़्त तशद्दुद करण खां पोइ खेसि घुटा ॾेई क़त्ल करे छॾियो आहे। उन वधीक ॿुधायो त खेसि संदसि न्याणीअ सां मिलण बि कोन ॾिनो वेंदो हो। मथसि स्त्रीअ सां ॾंभ ॾिना वेंदा हुआ। संदसि वार कूड़िया विया हुआ। संदसि खाधो पीतो बंदि कयो वियो हो। खेसि बाथरूम में बंदि करे रखियो वियो हो। हुन वधीक ॿुधायो त संदसि न्याणीअ खे काल्ह राति घुटा ॾेई मारियो वियो आहे। थाणे ते पिणु वियो हुयुसि पर ऐसे शो केस वठण खां इनकार करे छॾियो। हुन मीडिया आॾो रोवंदे चयो त संदसि न्याणीअ सां सख़्त ज़ुल्म कयो वियो आहे। साणसि इंसाफ़ कयो वञे।